युहिब्बुल मुअतदीन। वकुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाहु हलालन तय्यिबा वत्तकुल्लाह अल्लज़ी अंतुम बिही मुमिनून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। सरा शरीफ दूसरा कौन है? टेके शरीफ छोटा टेके शरीफ जवान आयो टेके शरीफ अंग्रेजी बोले ना टेके शरीफ और दे दियो हिम्मत के अल्लाह के घर मस्जिद में बैठा हो कुरान पढ़ने की नियत से बैठा हो तो कुरान पढ़ाए बाकी आया मिठाई खाने की नियत से वो बस बनी कुरान पढ़ने की नियत से बैठा हो तब कुरान भी बुधाया वो असांजी कैसेट भी अलग बाकी जेकर बैठा हो मिठाई जे आसरे में मोला मतलब लगाए तो पोचो तो बिना मकसद जे कदे मां पंध ना कंदो एडो तरह बिना मकसद जे कदे मां पंध ना कंदो तो कुरान पाक जे ॿुधण जे लाइ जेसी ताईं पंहिंजो इरादो माण्हू न ठाहींदो न तेसी ताईं कुरान जो ॿुधण जो फ़ाइदो ई कोन्हे। ईअं रोज़ानो तव्हां कुरान जा मौलवी वाइज़ तक़रीर पिया ॿुधो था पर जेकर अव्हां दिलि जी फरईअ खे खोले करे दिलि जी पटी खे खोले करे अल्लाह जे कुरान खे न ॿुधंदा तेसी ताईं अव्हां खे कुरान जे ॿुधण जो को बि फ़ाइदो कोन थींदो। जहिड़ी तरह अव्हां जे इलाइक़े में अव्हां जी मस्जिद में शादी के प्रोग्राम जो निकाह के प्रोग्राम जो इज्तिमा है अल्लाह तबारक व तआला इन घोटन की जिंदगी के इन कौन वारन की जिंदगी के अल्लाह पाक बाबरकत बनाए। असल अवानी शुरात जेका है वली बरकत वाली शुरात है मुबारक जे लायक है तमाम जो तमाम एडी बाबरकत शुरात करे पांजी जिंदगी के बाबरकत बनायो। अजो के जमाने में आवाज सदा तो मुख्तलिफ किस्म जा मानू गरीब होंदा मिस्कीन होंदा पर शादी के मौके पे ओए जेके गानन जो एहतमाम कंदा दौलत जो है धुकड़न जो एहतमाम कंदा पर बरकत वाला है ओए शख्स है ओए शादी वाला ओए इलाके वाला ओए महफिल वाला जिन पांजी शादी के मौके ते अल्लाह जे कुरान जे ॿुधण जो एहतमाम कयो। हिन ज़माने जे अंदर इहा वॾे में वॾी बरकत आहे अल्लाह जी मेहरबानी आहे फितनन जो ज़मानो आहे मौत जेको आहे सस्तो आहे जिंदगी तमाम महांगी आहे। अवां ॾिसंदा त हिन वक़्त में केतिराई जेके डॉक्टर केतिराई जेके अस्पतालनि वारा माण्हुनि जे अंदर मौत विराइनि था सिर्फ़ ऐं सिर्फ़ पैसो कमाइण जे लाइ। अॻ में इंसान जी ज़िंदगी प्यारी हूंदी पैसो ॿिए नंबर ते हूंदो हुयो। अॼोको ज़मानो अहिड़ो अची वियो जो इंसान जी ज़िंदगी जेका आहे तमामु सस्ती बणिजी चुकी आहे ऐं पैसो जेको आहे प्यारो बणिजी चुको आहे। अॻ में इंसान जी इज़त एहतराम हूंदो हुयो। अॻ में जेका आहे इंसान हिक ॿिए जो ख़्याल ऐं हिक ॿिए जे रिश्तनि जो ख़्याल कंदो हुयो। अॼु जेको आहे इंसान वक़्तु कंहिं बि क़िस्म जो एहतराम कोन्हे कंहिं बि क़िस्म जो अख़लाक कोन्हे कंहिं बि क़िस्म जो किरदार कोन्हे। जंहिं किरदार जे न हुजण जे करे रिश्तनि जे अंदरि दरारूं पइजी वियूं जंहिं किरदार जे अख़लाक जे न हुजण जे करे रिश्तनि जे अंदरि अहिड़ा ॾार पइजी विया जो पीउ जेको आहे पंहिंजे पुट खां नाराज़ पुट पंहिंजे पीउ खां नाराज़ चाचा पंहिंजे भाइटनि खां नाराज़ भाइट पंहिंजे चाचनि खां नाराज़ घरनि जे अंदरि रिश्तनि जे अंदरि अणबड़त ऐं औलाद जेकर तव्हां के घर जे अंदरि विढ़ंदे हिक ॿिए खे ॾिसंदी अवां ॾींहं राति घरनि जे अंदरि गारियूं ॾींदा माउ भेण ते गारियूं ॾींदा त औलाद तव्हांजी नेक कोन थींदी। ईअं थी सघे थो जो तव्हां पंहिंजे घरनि जे अंदरि गारियूं ॾियो हिक ॿिए सां घटि वधि ॻाल्हायो तव्हां पंहिंजे घरनि जे अंदरि इंसाफ़ न कयो ऐं अवां जी औलाद जेका इंसाफ़ करे इहा शइ मुमकिन आहे। तव्हां पंहिंजी दिलि ते हथु रखी ॿुधायो इहा शइ नामुमकिन आहे। त अहिड़ी तरह अवां जेसी ताईं पंहिंजो पाण खे न सुधारींदा अवां पाण खे न संवारींदा एसी ताईं ॿियो तव्हां जे लाइ कॾहिं बि तब्दील कोन थींदो। काइनात जे अंदरि ही जेको आहे क़यामत जे क़ुर्ब जो ज़मानो आहे ऐं क़यामत जे क़ुर्ब जो ज़मानो इन खां वधीक कहिड़ो थींदो आहे
जो उलमा जी क़िलत थींदी थी वञे, इल्म जी क़िलत थींदी थी वञे, दुनिया जे अंदर जेको आहे म्यूजिक जी तरक्की आहे, मौसीक़ी जी तरक्की आहे, ॾींहं राति जेको आहे इंसान पाणी तरफ़ करबला कई सरासरी प्रोग्राम बस असांजे कारी साल सरासरी पढ़ी, बाक़ी जेके कोला पिरादा शइ हुया सरासरी पढ़ो भला था दूसरे अचो दिल की मोहब्बत सां आका नामदार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना दूसरी पढ़ो अरे मां पढ़ाया को पढ़ो चलो अल्लाहुम्मा सल्ली अला नंढा भी पढ़ो वॾा भी पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे दोस्तों अर्ज कर जैसी ने अवाम पंहिंजे जिंदगी के अंदर फर्क ना ईंदा तैसी ने अवां जी औलाद जो न को फर्क कोन पवंदो। अवां पंहिंजे औलाद के चओ त पुट वञी करे नमाज़ पढ़, पाण घर में वेठो जे औलाद नमाज़ पढ़ंदी। अवां जे करे पंहिंजे अते अम्मा जो चवण न वरतो, औलाद के चओ त पुट मुंहिंजो चवण वठ, मुंहिंजी फर्माबरदारी कर, औलाद करे तव्हां चवण कोन वठंदी। वरी करे मोहन तव्हां के तव्हां जे रोप जे करे या तव्हां जी पीश जे करे तव्हां जो चवण वठी किसी प्रभु करेगी। जैसी नहीं अवां पंहिंजी जिंदगी जे अमली नमूने सां औलाद के जैसी नहीं अमल करे न ॾेखारींदा तैसी नहीं तव्हां जी औलाद जेका आहे कॾहिं बि दीनदार नेक ख़्वाह ऐं क़ुरान ते हलंदड़ दीन ते हलंदड़ करे बि पैदा कोन थींदी। त अहिड़ी तरह मूं अर्ज़ कयां त दुनिया जे अंदर मौत सस्तो आहे, जिंदगी ॾुखी आहे। पहिरियां जेको आहे किरदार जो अखलाक जो इंसान वटि क़दुरु हूंदो हुयो, पर अॼु जेको आहे कंहिं बि क़िस्म जो अखलाक ऐं किरदार जो क़दुरु कोन्हे इंसान वटि। अवां जे करे सुन्नत रसूल जी चेहरे ते सजाए करे कंहिं वटि वञी करे का शइ खणी वेंदा या को उन वटि अर्ज़ु वञी करे रखंदा, उहो सुन्नत जे करे तव्हां जी इआदत कंदो ऐं तव्हां जी जेको आहे उन जे बेइज़ती वेठो कंदो ऐं उनखे पंहिंजे लाइ फ़ख़्रु वेठो सम्झंदो। हालांकि अवां जे करे उन ते सब्र कयो था त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, लेकिन जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी इआदत कई इहो जेको आहे ईमान खां महरूम थी वेंदो। क़यामत जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शुफ़ाअत जो मुस्तहिक़ न थींदो, हौज़ कौसर जो जाम अहिड़े शख़्स खे नसीब न थींदो। इंसान जे अंदर अमल जा जेके ॿिनि क़िस्मनि जा अमल इंसान जे अंदर हूंदा आहिनि। हिकिड़ो अमल उहो जेको इंसान मञे था थो पर अमल नथो करे। जीअं तव्हां मां केतिरनि जे चेहरनि ते सुन्नत न आहे, दाढ़ी न आहे, पर तव्हां सम्झो था, तव्हां मञो था त सुन्नत रखणु, दाढ़ी रखणु मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। अवां खे इहा ॻाल्हि तस्लीम आहे, पर तव्हां उन ते अमल नथा कयो, पंहिंजो पाण खे गुनाहगार सम्झो था। इहो बि ईमान जी अलामत आहे ऐं इहा ईमान जी निशानी आहे। कॾहिं न कॾहिं अल्लाह तबारक व तआला तौफ़ीक़ ॾींदो अवां खे जो अवां जेको आहे सुन्नत ते अमल करे ऐं सुन्नत ते जेका आहे पंहिंजे चेहरे ते सुन्नत खे सजाइण वारा बणिजी पओ। ऐं ॿिए नंबर ते उहे इंसान जेके सुन्नत के पंहिंजी जिंदगी जे अंदर अपनाइण जे लाइ तयार न आहिनि, पर सुन्नत के अपनाइण जे लाइ तयार त न आहिनि, पर सुन्नत खे मञनि कोन था। दाढ़ी खे जेको आहे इस्लाम जो ऐं शरीयत जो लिहाज़ सम्झनि कोन था, बल्कि इन्हनि खे सिर्फ़ मुल्हनि जी निशानी सम्झनि था। उन्हनि खे चओ त इहा जेका आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी निशानी आहे, उहे जेके इन जी वेठा इआनत कनि था त इन कानून जे करे, इन उसूल जे तहत जेको आहे इन जो ईमान ख़तम थी वेंदो, इहो काफ़िर बणिजी वेंदो, मुर्तद बणिजी वेंदो। छाजे करे इन तौहीन कई मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे ते। कायनात जे अंदर अल्लाह जे रसूल खां वधीक को चेहरो सुहिणो आहे? ॿुधायो, अल्लाह जे रसूल खां वधीक को चेहरो सुहिणो आहे? तव्हां तारीफ़ ॿुधी आहे न उलमा खां, भला पंहिंजे अकुल में सोचो, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक कायनात जे अंदर को चेहरो सुहिणो आहे? हाणे अवां पाण फ़ैसिलो कयो, साईं जन जे चेहरे मुबारक जे मथां दाढ़ी हुई या कोन हुई?
साजन जे चेहरे जे मथा सुन्नत हुई साजन मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जने का नमाज फर्ज थी साजन हिकड़ी नमाज भी पाजी जिंदगी के अंदर छड़ी ना है कज़ा सिर्फ हिकड़ी नमाज थी जंहिंजे लाइ उलमा फरमाइनि त इहो कज़ा बि इन जे करे थी ताकि उम्मत खे ख़बर पवे त कज़ा जो हुकुम छा आहे वरना साईंजन जे मथां जॾहिं 12 नबवी जे अंदर नमाज जी फर्ज़ियत लाथी वई उन खां बाद में जेसीं ताईं साईंजन हयात रहिया ये 12-13 साल साईंजन सॼी ज़िंदगी जेका आहे नमाज पढ़ंदा रहिया उम्मत खे नमाज पढ़ाईंदा रहिया ऐं साईंजन जी इहा कैफ़ियत बणिजी वई जो हिकु दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मरज़ुल वफ़ात जे अंदर अम्मा आयशा जे रोज़े मुबारक जे अंदर आहिनि कमरे हुजरे मुबारक जे अंदर आहिनि अम्मा आयशा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा जे कमरे जे अंदर साईंजन बीमार आहिनि साईंजन हिकु दफ़ो वुज़ू जो पाणी घुराइनि था वरी जेको आहे साईंजन वुज़ू फरमाइनि था वरी बेहोश था थी वञनि वरी वुज़ू जो पाणी घुराइनि था वरी बेहोश था थी वञनि वरी वुज़ू जो पाणी घुराइनि था वरी साईंजन बेहोश था थी वञनि चंद दफ़ा करण खां बाद में साईंजन खे जॾहिं होश थो अचे हेॾा जेको आहे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन चाचे जन जो कंधो मुबारक आहे ऐं हेॾा हज़रत अली मुर्तज़ा जो कंधो मुबारक आहे ॿई जेके आहिनि साईंजन जे बगलनि खां साईंजन जे ॿाहनि खां टेक ॾेई करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम था फरमाइनि था त मूंखे मस्जिद नबवी जे अंदर वठी हलो सहाबा फरमाइनि था साईंजन इन हालत जे अंदर मस्जिद नबवी जे अंदर अची करे तशरीफ़ फरमा थिया आहिनि जो साईंजन जे पेरनि मुबारकनि जूं आङिरियूं बि ज़मीन सां घेलजंदियूं अचनि थियूं ऐं उते अची करे अबू बकर सिद्दीक़ नमाज़ पढ़ाए रहियो हुयो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन हालत जे अंदर अची करे ॿियनि सहाबा जी टेकुनि ते अची करे मस्जिद जे अंदर दाख़िल थी अची करे नमाज़ पढ़ण फरमाई उम्मत खे सबक ॾिनो जेकर अवां जी अहिड़ी कैफ़ियत आहे अवां जे नबी जेको मरज़ुल वफ़ात जे अंदर आहे मरीज़ आहे तकलीफ़ आहे बीमार आहे पर पंहिंजे अल्लाह जे फर्ज़ खे इन हालत जे अंदर छॾण जे लाइ बि रसूलुल्लाह तयार न आहे तंहिंजे करे साईं फरमायो क़ुर्रतु आइनी फ़िस्सलाह